कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो में औरतुनि पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे अमलदारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कंडियारो ठारूशाह लिंक रोड ते मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते साइमा ख़ातून, नसीबा, सबाई, रेशमा ऐं ॿियनि जो चवणु हो त कंडियारो में टाउन कमेटी में सर्वे जा फार्म भरींदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा अमलदार असाननि वॾियूं नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि। केतिरे ई ॾींहनि खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो फार्म भराइण लाइ केतिरे ई ऑफिस चकर काटिया आहिनि, पर संदन सर्वे फार्म न पिया भरिया वञनि ऐं खेनि कूड़ा आसरा ॾेई रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा अमलदार मनपसंद ऐं पैसनि एवज़ में मनपसंद औरतुनि जा फार्म भरे रहिया आहिनि। ग़रीब औरतुनि खे रुलायो पियो वञे। मिसकीन औरतुनि खे कंडियारो अचण लाइ किरायो भाड़ो न आहे, पर पाण खे तकलीफ़ूं ॾेई उधारा पैसा वठी कंडियारो अचनि थियूं, पर खेनि जा सर्वे फार्म नथा भरिया वञनि। हिननि मुतालबो कयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा फार्म भराए अमलदारनि ख़िलाफ़ कदम खयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।